नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त मीरपुर मातुल मां खबर ॾींदाणो। बीबी आसफा डेंटल कॉलेज लाड़काणू जी शागिर्दानी डॉक्टर निमृता कुमारी जी मौत के 2 साल पूरा थी विया। मीरपुर माथेलो में 2 वर्सी मल्हाई वई। शहरनि ऐं वारसनि निमृता कुमारी जूं तस्वीरूं रखी ॾिया रोशन करे याद कयो वियो। हिंदू यूथ फोरम मीरपुर माथेलो जे अॻवाननि पपन लाल, युगी दुल्तानी, गोपाल दास, राजा प्रदीप जी अॻवानी में ॾिया ॿारे शागिर्दानी के भेटा पेश कई वई। उते हिननि ॻाल्हाईंदे चयो त निमृता के विछड़ी असां खां 2 साल त गुज़री वया आहिनि, पर असां खां अॼु ताईं यादि आहे। हू असां खां कॾहिं बि न विसरंदी। असां इहो सोचियो हुयो त असांजी न्याणी डॉक्टर थींदी, पर 2 साल अॻु असांजी न्याणी खे ज़ालिमनि क़त्ल करे असांजा सभु ख्वाब चिकनाचूर करे छॾिया हुआ। वाज़े रहे त 2 साल पहिरियां मीरपुर माथेलो वासण शागिर्दानी डॉक्टर निमृता कुमारी जो लाश पंहिंजे कमरे मां मिलियो हो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।